मक़सूद रिंद में मशहूर ओलिया बुज़ुर्ग सखी सुल्तान फ़कीर लाशारी जे सालियाने उर्स जूं तक़रीबूं जारी आहिनि। उन ई हवाले सां ॾिसूं था आबिद हुसैन रिंद जी हीअ रिपोर्ट। मक़सूदो रिंद में मशहूर ओलिया बुज़ुर्ग सखी सुल्तान फ़कीर लाशारी जे सालियाने उर्स मुबारक जूं तक़रीबूं शुरू थी वियूं आहिनि। तक़रीबन जी शुरूआत दरगाह जे गादी नशीन राज़ी फ़कीर लाशारी, पहलवान गुलाम बास रिंद, नेशनल प्रेस क्लब मक़सूदो रिंद जे सरपरस्त रहीमदाद रिंद ऐं ॿियनि मज़ार ते चादर चाढ़े कई, जॾहिं त सखी सुल्तान फ़कीर जी मेहंदी जी रस्म रैली जी सूरत में अदा कई वई। रैली अवेस पेट्रोल पंप ते पहुती, जिते हाजी रहब अली रिंद पारां रैली जी शानदार आजियां कई वई ऐं गुल निछावर कया, जॾहिं त रैली में हज़ारनि जी तादाद में सखी जे अक़ीदतमंदनि शिरकत कई। दरगाह जे अंगण ते फ़कीर सालम रिंद पारां ऐं नेशनल प्रेस क्लब जे सहकार सां लतीफ़ सरकार जो राग पिणु करायो वियो, जंहिंमें लतीफ़ सरकार जे रागियन सैयद शफ़क़त शाह ऐं साथियनि लतीफ़ सरकार जूं वायूं ॿुधाए आयल पांधीड़नि ते वजद तारी करे छॾियो। उन मौक़े ते दरगाह जे गादी नशीन राज़ी फ़कीर लाशारी, लतीफ़ जे रागी सैयद शफ़क़त शाह ऐं ॿियनि आयल पांधीड़नि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त आऊं हींअर छऊं पग धणी आहियां। 5 जेके गुज़रिया आहिनि उन टाइम खां वठी मेलो जारी आहे, हले पियो, अञा हले पियो। मेले जूं 4 धमालूं थींदियूं आहिनि। अॼु 14 जी राति आहे। पहिरीं राति ॻोठ सुल्तान फ़कीर लाशारी खां मेहंदी निकिती आहे, जेका अची दरगाह ते इख़्तिताम पज़ीर थींदी। अॼु सरकार सुल्तान फ़कीर जो उर्स मुबारक आहे। असां लतीफ़ साईं जा फ़कीर लतीफ़ साईं जे सुंग सां शाह जो राग पेश कयो आहे। तमामु इंतिहाई ख़ुशी थी असांखे, माण्हुनि जी मोट असांखे तक़रीबन सुठी मिली आहे ऐं असां आमादा आहियूं ऐं दुआगू आहियूं लतीफ़ साईं जी दरगाह तां त मुर्शिदनि सभिनि खे शाद आबाद रखे ऐं अहिड़ा मेला अचंदा रहनि। सखी सुल्तान फ़कीर जी 14 जी राति साईं शफ़क़त अली शाह लतीफ़ी खे दाद ॾेई ऐं लतीफ़ सरकार जे राह खे तमामु सुठी महारत ॾिनी। सखी सुल्तान फ़कीर लाशारी जे उर्स मुबारक जी पहिरीं राति 14 जी राति, जंहिंमें दरगाह शरीफ़ जे अंगण में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जे रागियन साईं शफ़क़त हुसैन शाह साहब जिन लतीफ़ जी वाई पेश कई ऐं तमामु बहितरीन अंदाज़ में अक़ीदतमंदनि ॿुधी। 5 जी राति जो मेलो बि आहे, 4 धमालू हुन पोयां कई असां वटि फ़नकार रेडियो जा, टीवीअ जा, भगत वाणिया फ़नकार मौज लॻी पई आहे। दरगाह जे गादी नशीन राज़ी फ़कीर लाशारी, लतीफ़ सरकार जे रागी सैयद शफ़क़त शाह ऐं ॿियनि आयल पांधीड़नि जो चवणु आहे त दरगाहूं हमेशह मोहबत प्यार अमन जो पैगाम ॾियनि थियूं, जॾहिं त लतीफ़ सरकार जो राग ॿुधी असांखे रूहानी सुकून मिलियो। कैमरामैन शहबाज़ अली रिंद सां गॾु आबिद हुसैन रिंद, आवाज़ टीवी न्यूज़, मक़सूदो रिंद।